केबी फीडर अपर में कोटड़ी जामशोर के सनती इदारनि जो ज़हरीलो गिदलो पानी छोड़ करण सबब इंसानी आबादी समेत आबी जीवत खतरे में पइजी वियो आहे। इंतजामिया को भी तहरुक न वरतो। केबी फीडर अपर जरिए चुल साइड पटान लिंक केनाल जरिए किंझर ढंड में पानी छड़ियो वञे थो, जंहिं करे माण्हुनि जे रोज़गार जो वाहिद वसीलो मच्छी पण मरण शुरू थी वई आहे। इन सिलसिले में किंझर कंजर्वेशन नेटवर्क के अगवाणनि मोहम्मद अली सेहलायो, इरशाद उमर गंदरो, कमाल खान पालारी ऐं ॿियनि केबी फीडर में जामशोर ऐं कोटड़ी के सनती इदारनि जे गिदले फुज़ले जे छोड़ थियण ते सख़्त एहतजाज कंदे इंतजामिया खां ट्रीटमेंट प्लांट लॻाइण जो मुतालबो कयो आहे। इरिगेशन वारनि जेको बाराबंदी खां पुठियां पाणी खोलियो आहे, जो इंडस्ट्री जो वेस्टेज जेको पर ज़ार ऐं बाक़ाइदे ई बदबूदार पाणी अचे पियो, जेका इहे माण्हू हज़ार तदाद ॾिसो था, माण्हू को त मेलो मलाखड़ो कोन्हे, इहा जेका मच्छी असांजी मरे पई, ऐं पाणी ज़हरीले पाणी में माण्हू सभु मच्छी मिलण वारा आहिनि। अॻवाननि वधीक चयो त हर साल 25 डिसंबर खां 10 जनवरी ताईं वाह ऐं शाखनि जी सफ़ाई लाइ पाणी जी सालियानी वराबंदी कई वञे थी। वाह ऐं शाखूं त साफ़ कोन थियूं थियनि, पर हर साल सनती इदारनि जो गंदो पाणी छोड़ करे इंसानी जानियुनि खे ख़तरे में विधो वञे थो, जेको बंदि थियणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk।